अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, हफ्सा सिंधी चैनल ऑफिशियल ते खुश आमदीद। अॼु इलाही वक़्त खां पोइ हिकु नओं जेको आहे क्लासिकल शाइर खणी आई आहियां। पाण पढ़ंदासीं इनखे ऐं पाण सिर्फ़ु जेको आहे MCQs जे हिसाब सां, वन लाइनर जे हिसाब सां जेको सो आहे हुन शाइर जे बारे में पढ़ंदासीं। त अॼु पंहिंजो जेको टॉपिक आहे सिंधी क्लासिकल शाइर दादू दयाल। ठीकु आहे, दादू दयाल जेको आहे सिंधी क्लासिकल शाइर ऐं संदसि जेको आहे क्लासिकल शाइरी में तमामु अहम किरदारु आहे। ऐं घणो करे जेको आहे क्लासिकल शाइर जेके आहिनि क्लासिकल थी विया, जदीद थी विया, उहे जेके शाइर आहिनि उनजो जेको आहे तमामु डीप में सिंध पब्लिक सर्विस कमीशन में ख़ासि तौर ते उन मां सुवाल पुछा वेंदा आहिनि। त मूं उनजे हिसाब सां जेको आहे वन लाइनर जेके MCQs ठाहिया आहिनि सो अॼु पाण उहे पढ़ंदासीं। छाकाणि त उन्हनि जो जेको आहे उनजे बारे में, उन शाइर जे बारे में थोरा घणा तमामु भेद मिलनि था, एतिरो तमामु उनजो अहवालु कोन थो मिले। त उन हिसाब सां जेके मूंखे अहम MCQs लॻा आहिनि उहे खणी आई आहियां ऐं पाण सिर्फ़ु वन लाइनर MCQ जे हिसाब सां पढ़ंदासीं। त अॼु जो पंहिंजो शाइर कहिड़ो आहे, सिंधी क्लासिकल शाइर दादू दयाल। 1514 ईस्वी खां 1603 ईस्वी धारे संदसि जेको आहे ज़िंदगी जंहिंमें जेको आहे उहो जो किरदारु आयो आहे। ठीकु आहे, पाण शुरू करूं था। पहिरियों MCQs आहे दादू दयाल तरखान दौर जो शाइर हो। ठीकु आहे, सम्मा सूमरा अरगोन तरखानी जेको हिननि सिंधी अदब में जेके पाण खे दौर मिलनि था उन मां दादू दयाल तरखान दौर जो शाइर हो। संदसि जनम कॾहिं थियो, 1544 ईस्वी धारे। ऐं संदसि शाइरी ते वेदानियत जो रंग नुमाया आहे। उनखां पोइ हीरे ठकर नाले 1978 ईस्वी में काज़ी कादन ऐं दादू दयाल जो कलाम ॻोल्हे हथु कयो ऐं उनखे किथां कयो, राणी ला ॻोठ मां। ठीकु आहे, हीरे ठकर 1978 में काज़ी कादन ऐं दादू दयाल जो कलाम राणी ला ॻोठ मां हथु करे उनखे किताबी शिकिल में छपिरायो। उनखां पोइ दादू दयाल जे कलाम में बेत सां गॾु, ठीकु आहे, हुन बेत बि ॻाया ऐं बेत सां गॾु वाई जी सिन्फ़ मिले थी। हीरे ठकर चयो त मिलियल ॿिनि वाइन जे आधार ते दादू दयाल खे वाई जो पहिरियों शाइर सॾे सघिजे थो। ठीकु थी वियो। उनखां पोइ छा आहे, जी हा, दादू दयाल। ठीकु आहे, हीअ हितां मिलायोसि या भुलिजी वियसि त थोरी ग़लती थी वई मूंखां हितां। दादू दयाल जे कलाम ते काज़ी कादन जी शाइरी जो वधीक असरु आहे। ठीकु आहे, त शाइर हूंदा आहिनि माना हिकु ॿिए जो असरु वठंदा आहिनि ऐं हिन ते वेदानियत जो रंग बि आहे ऐं हिन जेको कंहिंजी शाइरी जो असरु क़बूलु कयो, काज़ी कादन जी शाइरी जो। ऐं दादू दयाल जी जेका वफ़ात थी आहे उहा थी आहे 1603 ईस्वी में। बाग़ अली शौक़ दादू दयाल ते सभ खां वधीक तहक़ीक़ कई आहे। त सो मुंहिंजे हिसाब सां हीअ जेको पाण वन लाइनर MCQs पढ़िया आहिनि इहे तमामु घणो जेको आहे फ़ाइदो ॾींदा तव्हांखे। ऐं जेको आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी टेस्ट जे ख़ासि करे हीअ जेके आहिनि क्लासिकल शाइर डीप में जेके पुछंदा आहिनि त उहे ई सवाल ईंदा ई मेन सब्जेक्ट स्पेशलिस्ट जी टेस्ट हुजे या चाहे लेक्चर जी टेस्ट हुजे। त पोइ हीअ सवाल जेके आहिनि तव्हांखे मुंहिंजे लेक्चर मां तमामु घणा आसानी तव्हां सम्झी सघो था, इन खां ज़हन में करे सघो था, पाण वटि नोट्स ठाहे सघो था। त आउं सम्झां थी अॼु तव्हांखे जेको सिंधी क्लासिकल शाइर दादू दयाल आहे उनजी जेको आहे मथां अचरी जेको आहे थोरी थोरी मथां अचरी तमामु सुठी ख़बर पुॼी वेंदी त कहिड़े दौर जो शाइर हो, संदसि जनम कॾहिं थियो, संदसि शाइरी ते कंहिंजो रंग वधीक नुमाया आहे ऐं संदसि जेको कलाम आहे उन ते सभ खां वधीक असरु कंहिंजो मिले थो ऐं संदसि वफ़ात कॾहिं थी आहे ऐं संदसि कलाम जेको आहे शाइरी उन ते तहक़ीक़ कई आहे। सभु सवाल तव्हांखे आहिनि मुंहिंजे जेके आहिनि हिन जेके लेक्चर मां सम्झ में चङी तरह अची वेंदा। त तव्हांखे वीडियो पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां शेयर करो ऐं चैनल खे सब्सक्राइब करो, लाइक करियो। लख कुर्ब। मिलूं था वरी ॿिए